बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जीअं त असां अॼु होम टैप सिखंदासीं, सभ खां पहिरीं असां फ़ॉन्ट ग्रुप ते अचूं था। फ़ॉन्ट ग्रुप में फ़ॉन्ट साइज़ जो ऑप्शन आहे जिते 11 लिखियलु आहे। जीअं ई मां इन जे भरिसां नंढड़े एरो खे क्लिक कंदुसि त फ़ॉन्ट नंबर जी लिस्ट खुली ईंदी। हिते तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ मुताबिक़ को बि फ़ॉन्ट नंबर ॾेई सघो था। फ़ॉन्ट जो नंढो में नंढो नंबर 8 आहे ऐं वॾो में वॾो 72 आहे। मां टेक्स्ट खे सिलेक्ट करे फ़ॉन्ट जे ऑप्शन में वञी हिते इन जी साइज़ मां 18 रखां थो त ॾिसो फ़ॉन्ट जी साइज़ वधी वेंदी। ऐं उन खां अलावा तव्हां जेको हिते बॉक्स आहे फ़ॉन्ट साइज़ में, हिते तव्हां माउस सां लेफ़्ट क्लिक करे ऐं हिते तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ मुताबिक़ का बि फ़ॉन्ट साइज़ ॾेई सघो था। हिते मां इन जी फ़ॉन्ट साइज़ 1 थो रखां ऐं उन खां पोइ एंटर थो कयां त ॾिसो फ़ॉन्ट सफ़ा नंढा थी वेंदा। इन खे मां कंट्रोल Z कयां थो। इहो बाद में सिखंदासीं त कंट्रोल Z जो कहिड़ो फंक्शन आहे, त तव्हां में बि हिते सम्झी विया हूंदो। हिते मां इन खे 18 साइज़ वापसि ॾिनी आहे ऐं उन जे भरिसां वॾी आहे, इन सां फ़ॉन्ट खे इंक्रीज़ कबो आहे ऐं उन जे भरिसां नंढी आहे, इन सां फ़ॉन्ट खे डिक्रीज़ कबो आहे। फ़ॉन्ट जी साइज़ डिक्रीज़ कबी आहे। मां टेक्स्ट खे सिलेक्ट कयां थो। जीअं ई मां वॾीअ खे क्लिक कंदुसि त फ़ॉन्ट जी साइज़ वधंदी वेंदी ऐं नंढीअ खे क्लिक कंदुसि त फ़ॉन्ट जी साइज़ घटिजंदी वेंदी। ऐं उन खां अलावा तव्हां अखरनि खे मोटो बि करे सघो था, यानी बोल्ड भी करे सघो था, आइटैलिक भी करे सघो था ऐं उन जे हेठां लकीर यानी अंडरलाइन भी ॾेई सघो था। मां टेक्स्ट खे सिलेक्ट कयां थो। बोल्ड जे ऑप्शन खे क्लिक कंदा यानी B खे त इहे अखर मोटा थी वेंदा ऐं आइटैलिक जे ऑप्शन खे क्लिक कंदुसि त इहे अखर पासीरा थी वेंदा ऐं अंडरलाइन जे ऑप्शन खे क्लिक कंदुसि त हेठां उन जे लकीर भी अची वेंदी। ऐं अगरि तव्हां चाहियो था त अखर बोल्ड भी हुजनि ऐं इन्हनि जी साइज़ जेको आहे त 18 भी हुजे, आइटैलिक भी हुजनि ऐं पर उन जे हेठां लकीर न हुजे, त तव्हां इहा लकीर कीअं हटाईंदव? इहो बि आसान आहे। त तव्हां टेक्स्ट खे सिलेक्ट करे साॻियो ई तव्हां अंडरलाइन जे ऑप्शन खे यानी लकीर जे ऑप्शन खे क्लिक कंदव त हेठां लकीर हटी वेंदी आहे। अगरि तव्हां चओ था इहे अखर टेड़ा भी न हुजनि या पासीरा भी न हुजनि त साॻियो ई तव्हां इटैलिक जे ऑप्शन खे क्लिक कंदव त ही सिधा थी वेंदा। ऐं अगरि तव्हां चओ था इहे बोल्ड भी न हुजनि त साॻियो ई तव्हां बोल्ड जे ऑप्शन खे क्लिक कंदा त इहे अखर सना थी वेंदा। ऐं हाणे असां अचूं था जिते कैलेबरी लिखियलु आहे, इहो फ़ॉन्ट टाइप जो ऑप्शन आहे। जीअं ई मां इन जे भरिसां नंढड़े एरो खे क्लिक कंदुमि त फ़ॉन्ट जे स्टाइल जी लिस्ट खुली ईंदी। हिते तव्हां मुख़्तलिफ़ फ़ॉन्ट जो स्टाइल रखी सघो था। सभ खां पहिरीं मां टेक्स्ट खे सिलेक्ट कयां थो ऐं जेको आहे त फ़ॉन्ट स्टाइल जे ऑप्शन में अचां थो। इन जे भरिसां नंढड़े एरो खे क्लिक कयां थो त हिते मां जेको स्टाइल आहे उहो एरियल ब्लैक रखां थो। जीअं मां एरियल ब्लैक खे लेफ़्ट क्लिक कंदुमि माउस सां त ॾिसो अखरनि जो स्टाइल चेंज थी वेंदो। ऐं हाणे असां फ़ॉन्ट कलर जे ऑप्शन ते अचूं था। जीअं ई मां फ़ॉन्ट कलर ऑप्शन जे भरिसां जेको नंढड़ो एरो आहे इन खे क्लिक कंदुमि त फ़ॉन्ट कलर जी लिस्ट खुली ईंदी ऐं हिते तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ मुताबिक़ को बि कलर ॾेई सघो था। मां टेक्स्ट खे सिलेक्ट करे फ़ॉन्ट ऑप्शन में वञी हिते को बि कलर मां ॾेई सघां थो। हिते मां ग्रीन कलर ॾियां थो त हीउ ग्रीन कलर अप्लाई थी वेंदो, अची वेंदो। ऐं अगरि हीउ तव्हांखे कलर पसंदि न आहे, हिननि मां तव्हांखे को बि कलर पसंदि न आहे त तव्हां मोर कलर्स में वञी करे तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ जो कलर ॾेई सघो था। हिते स्टैंडर्ड आहे, स्टैंडर्ड खां पोइ कस्टम आहे। तव्हां कस्टम में ईंदव त तव्हां हिते माउस पॉइंटर जी मदद सां को बि कलर पंहिंजी मर्ज़ीअ मुताबिक़ ॾेई सघो था। उन खां बाद मां ओके खे क्लिक कंदुमि त ॾिसो हीउ कलर अची वियो आहे जेको असां अप्लाई कयो। ऐं नाज़रीन, हाणे असां सब स्क्रिप्ट ऐं सुपर स्क्रिप्ट जो ऑप्शन सिखूं था।
सो अगरि तव्हांखे साइंस जो फार्मूलो लिखणो आहे, मसलन H2SO4, त अगरि तव्हांखे जेको आहे त 4 खे O जे हेठां लिखणो आहे ऐं नंढो करणो आहे त तव्हां 4 खे सिलेक्ट करे सब स्क्रिप्ट कंदव त 4O जे हेठां अची वेंदो ऐं नंढो बि थी वेंदो। अगरि 2 खे बि करणो आहे त 2 खे सिलेक्ट करे तव्हां सब स्क्रिप्ट जे ऑप्शन खे क्लिक कंदव त 2 बि नंढो थी वेंदो। अगरि तव्हां कंहिं बि नंबर जो स्क्वायर लिखणु चाहियो था, जीअं मां 25 जो स्क्वायर लिखणु चाहियां थो, 25 2, हीअ त 252 हिते थी विया आहिनि, पर असां छा कंदासीं, 2 खे सिलेक्ट करे असां सुपर स्क्रिप्ट जे ऑप्शन खे माउस सां लेफ़्ट क्लिक कंदासीं त ॾिसो हीअ 25 जो स्क्वायर थींदो। सो ईअं ई तव्हां सब स्क्रिप्ट ऐं सुपर स्क्रिप्ट जो तव्हां इस्तेमालु करे सघो था। सो नाज़रीन, असां होम टैब में फ़ोन ग्रुप जा कुझु ऑप्शन सिखियासीं ऐं इंशाल्लाह ईंदड़ वीडियो में असां फ़ोन ग्रुप खां ई शुरूआत कंदासीं। सो तेसीं ताईं मूंखे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।